धरती ते पहिरियों क़त्ल हाबील ऐं काबिल काबिल हाबील जो पहिरियों क़त्ल धरती ते कयो जॾहिं ही दुनिया वजूद में आई। अॼु बि उन ई साॻी रीत गोलारची शहीद फाज़ल राव जी नगरी में हिकु ॿियो क़त्ल हिकु पंहिंजो वॾे भाउ हिकु नंढे भाउ जो कयो आहे ऐं उहो कातिल जेको आहे हिन वक़्तु पुलिस स्टेशन में गिरफ़्तार आहे। उन कातिल क़त्ल छो कयो ऐं उन क़त्ल जी वजह छा हुई, कातिल खे गिरफ़्तार कीअं वियो, सेक्शन छा लॻा, SHO मोहम्मद अनवर लिगारी मूंसां मौजूदु आहे, उनखां पुछूं था। तक़रीबन 3 या 4 जी रात असांखे 6 साढे 6 बजे सुबुह सवेरे फ़ोन आई त अलमानी स्टाफ ते कंहिं नामालूम माण्हू जो लाश पियो आहे। उन इतला वारी जाइ ते असां पंहिंजे स्टाफ समेत हुते पहुतासीं। असां ॾिठो कि बाक़ी लाश पियो राज सॼो रत में लथपथ थियो पियो, माना मुंहुं ते रत सुञाणप कोन पई थिएसि। पोइ असां हुनखे चेक कयोसीं, हुन में शनाख्ती कार्ड हुनजो मिलियो, जंहिंजो शनाख्ती कार्ड जो वज़ीर नालो लिखियलु हो। उहो आस पास में पुछा कई त वज़ीर केरु, पोइ ख़बर पई त वज़ीर सोलंकी आहे। पोइ जॾहिं हुते पुछा कयोसीं भई लाश ते कीअं आयो आहे, कीअं मारियो, वञी छा थियो, जॾहिं इन्वेस्टिगेशन शुरू थी त असांखे ख़बर पई त कल्ह सुबुह जो 2 भाउ वज़ीर ऐं नूर महमद ॿई पाण में फायर आहिनि, जेको उहे शटरिंग जो कमु कंदा आहिनि। कल्ह गोलारची में निकिरी आया। उन खां पोइ हीउ जेको वज़ीर आहे उनजो लाश त मिलियो, पर नूर महमद जेको आहे उहो गुम लॻो पियो आहे। उन में असांखे शक पियो त जिन जो कातिल थी सघे त नूर महमद हुजे। जॾहिं नूर महमद खे असां गिरफ़्तार कयोसीं त उहो बिल्कुलु ॾोह जो क़बूलदार आहे, छो त मुंहिंजो भाउ जेको मूंखे ताना मेणा वग़ैरह ॾींदो, उन में कावड़ में अची मुंहिंजे भाउ खे क़त्ल। ऐं क़त्ल में थींदड़ जेको आलू आहे उहो जी उहा थोरो बिल्कुलु आला क़त्ल जेको उहो रिकवर थी। ऐं हिन केस में मदई केरु आहे ऐं कहिड़ा कलम लॻा? कासिम जेको फौती आहे उनजो मामू उहो फ़रियादी थियो, हुन में 302 जी FIR थी। जी मूंसां गॾु जेको मुलज़िम आहे नूर मोहम्मद उहो बि मौजूदु आहे। हुनखां पुछूं था त हुन जो क़त्ल छो कयो ऐं हुन क़त्ल में कहिड़ी शइ इस्तेमालु कई ऐं क़त्ल जो टाइम कहिड़ो हो ऐं क़त्ल करण खां पोइ केॾांहुं हुई। जी सर इहो टाइम राति जो तक़रीबन 7:30 पौणा 8 जो टाइम हुयो। असीं हितां घर वियासीं पिए, पोइ वरी हिते अॻियां जिते हिन जो सरज़मीन लाश मिलियो हुते पराल ते उते असां कचहरी कई थी ॾिसूं था असांजो कमुकारु। पोइ उते वरी हिन ताना मेना ॾिना आहियूं, छंदो कोन हो, विढ़ंदो हो मथां दाबा ॾींदो ऐं हुनखां वॾो हुओ, मूंखां नंढो हो 3 नंबर में। ऐं पोइ मूंखे बर्दाश्त कोन थींदी, हिन मूंखे 2-3 साल माना ईअं मूंखे छेबा तंग कंदो हो, माना दिमाग़ मुंहिंजे माना आख़िर में मां सफ़ा माना मूंखे एॾो कावड़ अची मूंखे पाण ख़बर कोन्हे। ऐं हुनखे थोरी जेका शटरिंग वारी हूंदी आहे जंहिंसां असीं कमु कंदा आहियूं उहा मूं वटि खां हुई, उहा हुनखां मूं हिकिड़ो धकु हणी कोन, ॿ 2 धक ॿिया बि लॻी आहे, 5-6 धक मूंखां लॻी आहे। क़त्ल करण खां पोइ तव्हां घर विया? न घर कोन सर, पोइ फरार भॼी वियो। हा वञी राति जो माना जेको 47 कलाक पंप हुन पुठी पासे वाटर बनी में हितां त हुन वाटर में वञी किरियसि। पोइ मुंहिंजो हाणे मूं वटि मोबाइल में बैलेंस कोन्हे जेको हींअर ऐं न सर्विस हुई जो मुंहिंजो हींअर थाणे ते वञी आदर थियां। पोइ बसि राति जो हुते सुबुह मां आयुसि पिया, पोइ हुतां खां नई मोरी खां फ्री जेको पासो करे साइड ते गोलारची वारी पुलिस डिलीवर। पछतावो आहे? पछता बिल्कुलु आहे सर, ग़लती थी वई, हाणे त पछता जाम वॾो मूंखां ज़ुल्म थी वियो। तव्हांजा ॿार घणा आहिनि? 6 ॿार आहिनि ऐं आजा जेको उन सर 5 आहिनि। जी बिल्कुलु, तव्हां नूर मोहम्मद जी बि ॻाल्हियूं ॿुधियूं। हाणे हुन पछतावे जो को फ़ाइदो न आहे, छो जो हिन जा 6 ॿार ऐं जेको क़त्ल थियो आहे हिन जो सॻो भाउ जेको हिन खां नंढो भाउ, हीउ हुनजो वॾो भाउ आहे, हे शटरिंग जो कमु कंदा हुआ। गोलारची मां मज़दूरी करे वापसि जेॾीमहिल ॻोठ वञी रहिया हुआ त उहा ई शटरिंग जी उहा हथोड़ी जेके ही पंहिंजे रोज़गार लाइ इस्तेमालु कंदा हुआ, हिन वॾे भाउ नंढे भाउ खे हुन हथोड़ी सां क़त्ल कयो ऐं मौके तां फ़रार थी वियो। गोलारची पुलिस टीम सां पंहिंजी हिन खे 8 कलाकनि में जेको आहे गिरफ़्तार कयो। हीउ ब्लाइंड मर्डर हो, छो जो ॻोठाण जेॾीमहिल रिपोर्ट कई त मोटरसाइकिल सां गॾु हिकु लाश पियल मिलियो, जंहिंखां पोइ इन्वेस्टिगेशन में 8 कलाकनि में हिन जवाद आप खे गिरफ़्तार कयो। वधीक पुछूं था DSP गोलारची खां त हू छा थो चवे। गोलारची शहीद फाज़ल जी नगरी में क़त्ल थींदड़ 2 सॻा भाउ जेके आहिनि, हिकु भाउ ॿिए भाउ खे क़त्ल कयो, वॾे भाउ जेको आहे नंढे भाउ खे क़त्ल कयो। उन क़त्ल जा कारण छा हुआ? सिर्फ़ु इहो वाक़ियो इन करे थियो, सिर्फ़ु अदम बर्दाश्त जे करे। माण्हू दीन न राग़िब न आहिनि, अदम बर्दाश्त जे करे इहो वाक़ियो थियो आहे। इहो न हुजणु खपे। हर माण्हू खे पंहिंजी महिनत करणु खपे, पंहिंजी पाण जफ़ाकशी करणु खपे जीअण लाइ, ज़िंदा रहण लाइ। इहो वाक़ियो तमामु अफ़सोसनाक थियो आहे ऐं अदम बर्दाश्त जे करे थियो आहे। तंहिं करे इहो इन जी इन्वेस्टिगेशन फेयर ऐं इम्पार्शियल करे रहिया आहियूं। इंशाअल्लाह इनखे केफ़र किरदार तक पहुचायो वेंदो।
कैमरामैन हसनैन शेख सां गॾु सरदार भट्टी, महरान टीवी न्यूज़, शहीद फाज़ल राव गोलाट जी।